नौशर फिरोज़ मां के अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे वारा रिज़वान अली जुमानी। मोरू में क़ाइम BISP जे 2 सेंटरनि ते 6 ॾींहं बि किस्त जारी न थी सघी। परे परे खायल सवें मुस्तहिक औरतूं परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻियूं। सॼो ॾींहुं बुख उञ ते वेही वापसि मोटण ते मजबूर। मुस्तहिक औरतुनि दाही ते चयो त असां किराया करे अचूं थियूं, इंतज़ार कराए वरी सुभाणे जो चई वापसि कयो थो वञे। डिवाइस होल्डरनि जो चवणु हो त सॼे सिंध में सिस्टम बंदि कयो वियो आहे। मालूमात मूजिबि त मोरो सेंटरनि ते 25 डिवाइसूं आहिनि, जिन मां सेंटरनि ते 5 खां 5 डिवाइसूं रखियूं वयूं आहिनि। ॿिए पासे अॼु ख़मीस ॾियारी 23 तारीख़ ते कल्ह खां शुरू थींदड़ किस्त बंदि कई वई आहे। एरिया मैनेजर यासीन बुर्डो सां राब्तो करण ते ॿुधायो वियो त सिंध में बाइकॉट कयो वियो आहे, जंहिं करे सिस्टम बंदि कयो वियो आहे। उन मौक़े ते जीए सिंध महाज़ नवाबशाह डिविज़नल अॻवान अबरार मोराई खां स्टेडियम कैंप ते तामीर सिंध रिपोर्टर रिज़वान अली जुमानी मौक़िफ़ वरितो, जंहिंजो चवणु हो त सिंध मैदनी वसीलनि सां मालामाल आहे, मगर सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी औरतुनि खे बिना वज़ीफ़ो ॾे दरबदर करे छॾियो आहे।